नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़। हाणे ख़बर शामिल कंदासीं सिजावल मां। एसपी सिजावल मैडम सुहाई अज़ीज़ तालपुर जे हुकुमनि ते सिजावल पुलिस जूं मंशात फ़रोश ऐं ॾोहरियुनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं तेज़। SHO सिजावल आफ्ताब अहमद जागरानी कार्रवाई कंदे बफ़ूरू अल्लाह बचायो उर्फ़ बचायो लोटियो ऐं बचियल मलाह खे फुर कयल मोटरसाइकिल समेत गिरफ़्तार करे वरितो। जवाबदारनि खां 2 मोटरसाइकिलूं बग़ैर लाइसेंस जे, 1 रिवाल्वर, कुछ गोलियूं, 1 पिस्तौल ऐं 5 कारतूस हथ करे वतन केस दाख़िल करे छॾियो आहे। जॾहिं त SHO सिजावल आफ्ताब अहमद जागरानी ॿुधायो त बचायो लोठो रूपोशो सिजावल पुलिस खे ॿियनि केतिरनि केसनि में घुर्बल हो। पुलिस केस दाख़िल करे वधीक जांच करे रही आहे।